ऑपरेशन के हवाले से अवां खे अपडेट कनासीं नासीन। ऑपरेशन दौरान 6 धाड़ेल मारिजी विया। किंगरी के कच्चे वारे इलाके में लाड़काणो ऐं खैरपुर पुलिस तरफां ऑपरेशन किया वियो आहे। 6 धाड़ेल इन ऑपरेशन के नतीजे में मारिजी विया। मारिजी वियल धाड़ेलन में इकबाल नारे जो, पठान उर्फ पट्टू नारे जो, रब नवाज़, अरबाब, फहद नारे जो और वहीद रिंद शामिल आहिनि। ऑपरेशन दौरान पुलिस धाड़ेलन के 20 खां वधीक ठिकाणनि खे ॿाहिरि साड़े छॾियो आहे। ऑपरेशन के हवाले से अवां खे अपडेट कयूं पिया। मारिजी वियलन में धाड़ेल इकबाल नारे जो, पठान उर्फ पट्टू नारे जो, रब नवाज़, अरबाब, फहद नारे जो और वहीद रिंद शामिल आहिनि। ऑपरेशन दौरान पुलिस धाड़ेलन के 20 खां वधीक ठिकाणनि खे ॿाहिरि साड़े छॾियो आहे। कच्चे में धाड़ेलन जो घेरो बरकरार है। अवां खे अपडेट कयूं पिया नासीन। पुलिस की इजाफी नफरी पिण तलब कई वही हुई। मारिजी वियल धाड़ेलन जा लाश खैरपुर पुलिस हवाले किया विया आहिनि। धाड़ेल इकबाल और पठान नारे जो ते 10 लाख रुपया इनाम रखियल हो। अवां खे अपडेट कयूं पिया नासीन। लाश इन वक्त पुलिस की तहवील में आहिनि ऐं ऑपरेशन की अगवानी कंहिं कई। SSP लाड़काणो और SSP खैरपुर के दावाउनि में तज़ाद साम्हूं अचे पियो। कच्चे में धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन की अगवानी लाड़काणो पुलिस कई। SSP मसूद बंगश खां जॾहिं टाइम न्यूज़ पारां सवाल किया वियो त ऑपरेशन कंहिंजी अगवानी में हलंदड़ आहे त SSP मसूद बंगश इहो चयो त लाड़काणो पुलिस इन ऑपरेशन के लीड करे रही आहे। हुन SSP खैरपुर तरफां बयान जारी किया वियो त खैरपुर पुलिस की अगवानी में ऑपरेशन जारी है। ऑपरेशन के हवाले से अवां खे अपडेट कयूं पिया। किंगरी के कच्चे में लाड़काणो और खैरपुर पुलिस तरफां ऑपरेशन इन वक्त जारी है। इन ऑपरेशन के नतीजे में 6 धाड़ेल मारिजी विया आहिनि ऐं लाश तहवील में वरता विया आहिनि। ऑपरेशन दौरान पुलिस धाड़ेलन के 20 खां वधीक ठिकाणनि खे ॿाहिरि साड़े छॾियो। अवां खे अपडेट कयूं पिया नासीन। कच्चे में धाड़ेलन जो घेरो बरकरार है। जिन ते SSP इहो चयो हो त 2 धाड़ेलन मथां इनाम पिण रखियल हो। अपडेट्स मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते असां सां गॾु लाइन ते मौजूद है खैरपुर में इरफान पुलपोटो। इरफान, छा अपडेट्स आहिनि? इलाइक़े जी हिन वक्त सूरत हाल छा है? पुलिस की इजाफी नबरी तलब कई वई हुई, छा हिन वक्त भी ऑपरेशन जारी है? कच्चे वारे जो इलाके में धाड़ेलन ऐं पुलिस जो मुबैना मुक़ाबलो थियो। उन में 6 धाड़ेल जेके आहिनि उहे मारिजी विया हुआ। जेके हिन वक्त जो ऑपरेशन आहे उहो मुकमिल तौर बंद करे APCयूं ऐं बख्तरबंद गाड़ियूं जेके वापसि बरादी जतोई तव्हां पंहिंजो हिन वक्त जिते असां मौजूद आहियूं बरादी जतोई जेको कच्चे वारो इलाइक़ो आहे उते हिन वक्त पंहिंजो हिकु त APC ऐं जेके बख्तरबंद गाड़ियूं आंदियूं वयूं आहिनि। जॾहिं त लाश जेके धाड़ेलन जा आहिनि उहे बरादी जतोई थाणे ते मुंतकिल थियण खां पोइ हिन वक्त उहे लाश जेके आहिनि उहे पोस्टमार्टम जे लाइ हिन वक्त पीरगोठ अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि त जीअं उन्हनि जो पोस्टमार्टम थी सघे। जॾहिं त हिन वक्त जेको केस आहे उहो मुक़ाबले जो दाख़िल न थी सघियो आहे। पुलिस हिन वक्त मशवरा शुरू करे ॾिना आहिनि त हालांकि इहो सादिक कलोड़ो थाणे ते पंहिंजो दाख़िल कयो वञे या पंहिंजो बरादी जतोई थाणे ते हिन वक्त ताईं तय न थी सघियो आहे त मुक़ाबले जो केस किथे दाख़िल थी सघे। DIG जेको सखर आहे फिदा हुसैन मस्तोई ऐं SSP खैरपुर अमीर सऊद मंगसी हिते पंहिंजो धाड़ेलन जा लाश अचण खां पोइ पंहिंजे हाउसिस ते रवाना थी विया आहिनि। DIG फिदा हुसैन मस्तोई सखर रवानो थियो आहे। जॾहिं त SSP खैरपुर अमीर सऊद मंगसी उहो खैरपुर रवानो थियो आहे। हिन वक्त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको पुलिस जूं जेके मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि उहे कच्चे वारे इलाइक़े में मौजूदु आहिनि। जॾहिं घर घर तलाशीअ वारो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। जॾहिं तव्हांखे मां अॻु में ई अपडेट करे चुको आहियां त 20 खां वधीक माण्हू उहे शक जे बुनियाद ते गिरफ़्तार कया विया आहिनि जिन खे नामालूम हंध मुंतकिल कयो वियो आहे। हिन वक्त जेके लाश आहिनि तव्हां पोयों ॾिसी सघो था जेको कच्चे वारो थाणो हिन वक्त असां बरादी जतोईअ ते मौजूदु आहियूं उतां मुंतकिल कया विया आहिनि हिन वक्त पोस्टमार्टम जे लाइ पीर जो ॻोठ। जी अच्छा इरफान, तज़ाद छो साम्हूं अची रहियो आहे खैरपुर पुलिस ऐं लाड़काणो पुलिस में? लाड़काणो पुलिस जो इहो चवणु आहे छाकाणि त SSP लाड़काणो मसूद बंगश सां जॾहिं असांजी ॻाल्हि थी त मूं इहो सुवाल कयो त इन ऑपरेशन खे लीड केरु पियो करे त उनजो इहो चवणो त इन ऑपरेशन खे लाड़काणो पुलिस लीड करे रही आहे। हुन अव्हां इहो ॿुधायो पिया त खैरपुर पुलिस जो इहो चवणु आहे त खैरपुर पुलिस जी अॻुवाणी में इहो ऑपरेशन हलंदड़ आहे। छो इहे तज़ाद छो साम्हूं अची रहिया आहिनि? जी SSP खैरपुर अमीर सऊद मंगसी जेको PRO आहे प्रेस रिलीज़ जेकी जारी कई वई उन में भी लीड जेको आहे अॻुवाणी उहा अमीर सऊद मंगसीअ जी ॾेखारी वई आहे। ऐं हालांकि उहो सुबुह सां जीअं ई मुक़ाबिलो पंहिंजो थियो जंहिंमें धाड़ेल पंहिंजो मारिजी विया हुआ 4 ॼणा हुन पहिरियों साम्हूं आंदा पोइ बाद में अंग जेको आहे वधी उहो 6 थी वियो आहे। हिन वक्त तज़ाद जेको SSP खैरपुर ऐं लाड़काणे जे SSP मसूद बंगश में साम्हूं आयो आहे। हिन वक्त ताईं ॿई SSP जे तरफ़ों का बि तरदीद न कई वई आहे त इहो आख़िर कंहिंजी अॻुवाणी हुई कंहिंजी सरबराही हुई। हालांकि इलाइक़ो इहो खैरपुर जो ई आहे कच्चे वारो इलाइक़ो
पर उनखे सरहदूं जेके आहिनि उहे लाड़काणे जूं बि लॻनि थियूं पियूं। इन करे मुगालतो साम्हूं आयो आहे त जीअं हिन वक़्तु ॿिन्ही तरफ़ां जेको आहे उहो सरबराही ॾेखारी पई वञे। पर हिन वक़्त ताईं जेके ज़रिया ॿुधाइनि था, जेके इलाइक़े जा जेके पुलिस ऑफिसर आहिनि उहे ॿुधाइनि पिया त इहो जेको अॻुवाणी हुई उहो खैरपुर जे SSP अमीर सऊद मंगसीअ जी हुई, छो त उनखे ई खुफ़िया इतला मिलियो हो त इहे धाड़ेल हिते पंहिंजो ॾोहारी इरादे सां तरसियल आहिनि। उन खां पोइ धाड़ेलनि ऐं पुलिस में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें हीअ 6 धाड़ेल जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि। हिन वक़्तु धाड़ेलनि जो जेको नेटवर्क टोड़ण जे लाइ पुलिस जो जेको SSP खैरपुर आहे अमीर सऊद मंगसी, उहो वधीक पुलिस जूं जेके आहिनि पिकटूं उते क़ाइमु करे वरितियूं आहिनि त जीअं को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश अची न सघे। जी सही, इरफान असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। सीनियर रिपोर्टर निसार खुखर असां सां लाइन ते मौजूदु आहे। निसार, जे शुरूआती तौर ते असीं इहो मामिलो रिपोर्ट कयो त उन दौरान बि इहे ख़बरूं साम्हूं अची रहियूं। खैरपुर पुलिस जो चवणु हो त एतिरा धाड़ेल मारिजी विया आहिनि। लाड़काणो पुलिस कुझु ॿियो अंग ॿुधाए रही हुई ऐं हाणे मामिलो जेको आहे उहो अञा जेको आहे सुलझी नाहे सघियो। लाड़काणो पुलिस जो चवणु आहे त लाड़काणो पुलिस कार्रवाई कई। इहा कार्रवाई कंहिं कई? कहिड़ी पुलिस कार्रवाई कई आहे? लाड़काणो पुलिस खैरपुर में कार्रवाई कई आहे या खैरपुर पुलिस इहा कार्रवाई कई आहे? इलाइक़ो आहे ऐं कच्छ जे इलाइक़े में लाड़काणो पुलिस जी दावा आहे त पहिरियां उहे पहुता, उन्हनि अची धाड़ेलनि सां मुक़ाबिलो कयो, जंहिंखां बाद में खैरपुर पुलिस खे इतलाह बि ॾिनो वियो ऐं उहे अची पहुता ऐं उन्हनि लाड़काणो पुलिस जी इहा दावा आहे। लाड़काणो पुलिस जो सरबराह जेको आहे मसूद बंगश, उनजी पहिरियां शुरूआत में इहो त 7 धाड़ेल असां मारिया आहिनि, जेको समूरी जेके नेशनल निजी चैनल आहिनि उन्हनि समूरनि ते हिन वक़्तु बि उहा ई ख़बर हली रही आहे त 7 धाड़ेल मारिया आहिनि। पर जेको खैरपुर जे SSP प्रेस रिलीज़ जारी कयो उन में उन्हनि ॼाणायो त 6 धाड़ेल मारिया विया आहिनि। जीअं त हद उतां जी आहे, उनजे करे उहे पीरगोठे अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। पर इन सां गॾोगॾु केतिरा ई सवाल इन ऑपरेशन में जेके आहिनि उहे उथारिया आहिनि। फर्ज़ करियो इहो सवाल जो पुछियो पियो वञे त एॾे वॾे ऑपरेशन जे दौरान यानी 7 धाड़ेल मरी विया त को हिकु सिपाही बि ॿिन्ही ज़िलनि जो ज़ख़्मी न थियो आहे, न ई कंहिं ऑफिसर जेको आहे सो पंहिंजी फुटेज अहिड़ी त शेयर कई आहे जंहिंमें ईअं लॻंदो हुजे त हू मोर्चनि में वेठा आहिनि। हिन ऐं उहे उन्हनि जे मथां ई पिया आहिनि, उन्हनि जे लाशनि जे मथां पिया आहिनि। त इहे इन ऑपरेशन जेके कच्छ में ऑपरेशन इन मुबैना जेको ऑपरेशन आहे उन केतिरा ई सवाल उथारिया आहिनि। कच्छ जा माण्हुनि जो इहो बि चवणु आहे, जेको अञा ताईं तस्दीक त न आहे, त उहे चवनि था त धाड़ेलनि जे 2 टोलनि जे विच में झेड़ो थियो आहे, जंहिंजे करे इहे धाड़ेल मरी विया। उन खां पोइ पुलिस अची इहे लाश खया आहिनि। त इहो ख़ुदि पुलिस खे मुंहिंजो ख़्यालु आहे वाज़े करणु घुरिजे त असुलु मामिलो छा थियो आहे। अच्छा निसार, इहो ॿुधाइजो त छाकाणि त SSP लाड़काणो तरफ़ां कंफर्म कयो वियो आहे त धाड़ेल इक़बाल ऐं पठाण उर्फ़ पठू नारे जो मथां 10-10 लख रुपया इनाम रखियलु हो। छा इनाम वारे मामले जे हवाले सां, छाकाणि त इहे एॾा बदनाम धाड़ेल हुआ ऐं धाड़ेलनि जो अंग बि वॾो आहे, छाकाणि त 6 धाड़ेल जेके आहिनि उहे मारिजी चुका आहिनि। क्रेडिट खणण जो इहो मामिलो आहे किथे न किथे। जी हाँ, ॾिसो जेके पुलिस सां लाॻापियल मामला ॾिसंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे इहा बि ख़बर आहे त क्रेडिट सां गॾु उन्हनि जे मथां इनाम सां गॾोगॾु पंहिंजी जेका पोज़ीशन आहे या पंहिंजी जेका कारकर्दगी आहे उहा ॾेखारणु पिणु इहो वॾियूं अहम शयूं हूंदियूं आहिनि। उन सां इन गॾोगॾु इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो त कल्ह ई लाड़काणे में हिकिड़ो रेड ते पुलिस वई हुई। उन रेड में ॾोहारी त गिरफ़्तार न थी सघिया, पर 2 जेके अहलकार आहिनि, हिकिड़ो ऑफिसर हिकिड़ो ड्राइवर, उहे ज़ख़्मी थिया हुआ। त उहा पुलिस जेका आम ॾोहारी सां मुक़ाबिलो नथी करे सघे, उहे एॾे वॾे ख़तरनाक धाड़ेलनि ताईं वञी पहुची ऐं उन तकड़ में 7-6 धाड़ेल मारे बि छॾिया ऐं जवाबी कार्रवाई का बि न थी। इहो थोरो अबहाम आहे ऐं उहो पुलिस खे ज़रूरु अबहाम जेको आहे क्लियर करणु खपे। बाक़ी जेका हदबंदी जो तालुक आहे त हदबंदी खैरपुर ऐं लाड़काणो पुलिस इन्हनि ॿिन्ही जे विच में हलंदड़ आहे। इनाम बि हूंदो आहे, क्रेडिट बि हूंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी कारकर्दगी ॾेखारण बि हूंदो आहे। सही। निसार साहब, इहो ॿुधाइजो त SSP लाड़काणो मसूद बंगश जो इहो चवणु हो त गुज़िरियल जेको वाक़ियो पेश आयो, 2 पुलिस एहलकारनि खे ज़ख़्मी कयो वियो, उन जे रिस्पॉन्स में इहो असां ऑपरेशन कयो आहे, छाकाणि त असां वटि इतला हुआ त जेके धाड़ेल हुआ उहे हिते मौजूदु हुआ। इन हवाले सां ॿुधाइजो त गुज़िरियल कहिड़ो वाक़ियो पेश आयो, पुलिस एहलकार जेके ज़ख़्मी थिया हुआ, छा उन जे रिस्पॉन्स में इहो ऑपरेशन कयो वियो आहे? SSP सिटे जो ऑफिसर चए थो त ज़ाहिर आहे हुनजे वात मां ॻाल्हि निकितल आहे, उहा कंहिं हद ताईं मञणी बि पवंदी। पर
हक़ीक़त इहा आहे त कल्ह जेको ऑपरेशन थियो उन में जतोइन जो हिकिड़ो टोलो हुयो उहो हुयो ऐं ऑपरेशन बि न हुयो। इहो ईअं ई जेका रेड थींदो आहे कंहिं ॾुवारीअ मथां इन क़िस्म जो रेड हुयो ऐं उन में हिन जो जेको सो SSP जो लाड़काणे जो पंहिंजो जेको PSO आहे उहो शामिल हुयो ऐं कुझु पुलिस मोबाइल हुयो। हुन में वॾी का तयारी कोन हुई, का APC कोन हुई, का बख़्तरबंद गाॾी कोन हुई, अहिड़ी का शइ कोन हुई। हू विया हुआ सुबुह सवेल रेड ते। सही निसार लाइन ते मौजूद रहिजो, इन मामले जी क्लैरिटी जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं छाकाणि त इहो मामलो हाणे साम्हूं अचे पियो ख़ैरपुर पुलिस ऐं लाड़काणो पुलिस जे विच में। DIG सखर फिदा मुस्तोई साहब असां सां लाइन ते मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम फिदा साहब। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी फिदा साहब, वक़्तु ॾियण जे लाइ इहो ॿुधाइजो त अॼु ऑपरेशन जेको थियो आहे जंहिं दौरान 6 धाड़ेल जेके आहिनि उहे मारिजी चुका आहिनि, उन में जेके 2 धाड़ेल अहिड़ा आहिनि जिन्हनि जे मथां 10-10 लख रुपया इनाम बि रखियलु आहे। लाड़काणो पुलिस चई रही आहे त लाड़काणो पुलिस कार्रवाई कई आहे। ख़ैरपुर पुलिस जो चवणु आहे त ख़ैरपुर पुलिस जी अॻवानी में इहो ऑपरेशन कयो वियो आहे। अव्हां इन हवाले सां ॿुधाइजो कंहिं ऑपरेशन कयो आहे, छा गॾियल पुलिस कार्रवाई कई आहे? अच्छा, पहिरीं ॻाल्हि त इहो इम्प्रेशन न अचणु घुरिजे त को लाड़काणो पुलिस का ॿी पुलिस आहे, ख़ैरपुर पुलिस का ॿी पुलिस आहे। असीं सिंध पुलिस आहियूं। जॾहिं बि असांजो जवान को शहीद थिए थो त उहो सिंध पुलिस जो जवान शहीद थियो आहे। जॾहिं का सक्सेस थी थिए त ओवरऑल सिंध पुलिस जी उहा सक्सेस आहे। बल्कि उन खां वधीक उहा जेका फतेह थींदी आहे, सक्सेस थींदी आहे, उहा अवाम जी थींदी आहे। हीअ असांजो गॾियल ऑपरेशन हो जंहिंमें लाड़काणो पुलिस ऐं ख़ैरपुर पुलिस गॾु हुया, छो जो 2 डिस्ट्रिक्ट्स मिलनि था। इहे धाड़ेल टपी आया हुआ ख़ैरपुर जी तरफ़ ऐं इन्हनि धाड़ेलनि जे गॾु मुसलसिल पुलिस हुई ऐं राति गॾिजी करे ॿिन्ही ज़िलनि जी पुलिस आख़िरकार इन्हनि खे पंहिंजे मंतकी अंजाम ते पहुचायो आहे। सो इहो इम्प्रेशन न विझण घुरिजे त हीअ पुलिस या हूअ पुलिस। पुलिस जी फतेह आहे, सिंध पुलिस जी फतेह आहे ऐं अवाम जी बल्कि फतेह आहे। इहे धाड़ेल एलिमिनेट थिया आहिनि। इहे तमामु वॾो आज़ार हुया ॿिन्ही डिस्ट्रिक्ट्स लाइ। बल्कि शिकारपुर में बि ऑपरेशन इहे कंदा, सखर में बि कंदा, घोटकी में बि कंदा। इहे जेके 6 ज़िला अचनि था दरिया जे ॿिन्ही तरफ़नि ते, घोटकी ऐं कश्मीर खां वठी सखर ऐं शिकारपुर, लाड़काणो ऐं ख़ैरपुर, इहे हिते कार्रवाई कंदा हुया। बदनामी ज़माना काफ़ी वक़्त खां इहे हिते एक्टिव हुया, जेके राति पंहिंजे पुलिस जी गॾियल कोशिश सां मंतकी अंजाम ते पहुता। ऐं इन में बहितर स्ट्रेटजी पुलिस जो, ॿिन्ही ज़िलनि जो बहितर कोऑर्डिनेशन। पहिरीं जेको पुलिस जो नुक़सानु थींदो हो उन में कोऑर्डिनेशन बहितर न हूंदो हो असांजे ज़िलनि जे दरमियान। हीउ बहितर कोऑर्डिनेशन जो नतीजो आहे जंहिंजे करे पुलिस जो जानी नुक़सानु कोई न थियो आहे ऐं एतिरा वॾा धाड़ेल ऐं एतिरे वॾी तइदाद में राति पंहिंजे मंतकी अंजाम ते पहुता आहिनि। सही फिदा मुस्तोई साहब, बिल्कुलु पुलिस जो कलेक्टिव रिस्पॉन्स हुजणु घुरिजे, पर लाड़काणे जे SSP तरफ़ां इहो चयो वियो त लाड़काणो पुलिस इन ऑपरेशन खे लीड कयो आहे। हुन ख़ैरपुर पुलिस जो अलॻि बयानु साम्हूं अचे पियो। उन्हनि जो चवणु आहे त ख़ैरपुर पुलिस जी अॻवानी में इहो ऑपरेशन जेको आहे उहो थियो आहे। इन जे करे असां चाहियो त इन मामले खे क्लियर कजे। अव्हां इहो ॿुधाइजो त जेके धाड़ेल इन वक़्तु मारिजी चुका आहिनि, 6 धाड़ेल आहिनि, उन्हनि जी सुञाणप थी वई आहे? सिर्फ़ु 2 धाड़ेलनि ते इनाम रखियल हो या ॿिया जेके धाड़ेल जेके मारिजी चुका आहिनि उन्हनि जे मथां बि केस दाख़िल थियल हुआ, उन्हनि जे मथां बि इनाम रखियल हो? ॾिसो, हींअर ताईं ऑपरेशन कंक्लूड हींअर जेको थियो आहे पहिरियों फेज़ हिन जो, उन में 6 बॉडीज़ त असांखे रिकवर थी वियूं आहिनि ऐं 1 धाड़ेल चवनि था अञा ॿियो बि मारिजी वियो आहे जेको हुते कचे में किथे पियल आहे। छो जो घाटो जंग आहे, किलनि जा बाग़ बि आहिनि ऐं 6-7 धाड़ेलनि खां मुमकिन आहे वधीक हुजनि, मुमकिन आहे कुझु ज़ख़्मी बि थिया हुजनि, अॻियां वञी मुआ हुजनि, त उहा सर्च हले थी। 6 बॉडीज़ त रिकवर थियूं आहिनि। 7 जो बि इतलाह मिले थो पियो, जंहिं मंझां इब्तिदाई तौर ते 3-4 धाड़ेलनि जी सुञाणप थी आहे ऐं 2 अञा उहे आइडेंटिफाई थियणा आहिनि ऐं सर्च असांजी हुते हले थी। मुमकिन आहे कुझु बॉडीज़ या कुझु ज़ख़्मी अञा मिलनि। अच्छा फिदा साहब, इहो ॿुधाइजो त छा धाड़ेलनि जे 2 टोलनि विच में झेड़ो थियो आहे जंहिं दौरान पुलिस उते ऑपरेशन कयो आहे? इहे बि ख़बरूं गर्दिश में आहिनि। ॾिसो, इहे गैर ज़िमेदाराना तौर ते या ॿुध सुध वारियूं ख़बरूं जेके मुनासिब न थींदियूं, अञा इन्हनि जा तफ़सील अचणा आहिनि। हींअर ताईं इहो आहे त पुलिस इहे धाड़ेल मारिया आहिनि। फिदा साहब असां सां लाइन ते मौजूदु रहिजो, अवांजो कुझु टाइम वठंदासीं। निसार साहब, फिदा साहब असां सां लाइन ते मौजूदु आहिनि, जेकॾहिं अव्हां सवाल करणु चाहियो त अव्हां करे सघो था। फिदा साहब, इहो ऑपरेशन जी ज़ारा मॉनिटरिंग कई आहे, निगरानी कई आहे, उहे पाण ॿुधाईंदा त धाड़ेलनि वटि साईं फिदा साहब एतिरा वॾा जेको रॉकेट लॉन्चर, एंटी एयरक्राफ्ट गन्स, इहे सभु हुयूं, पोइ उन्हनि जे बावजूदि उन्हनि को जवाबी फायरिंग न कई आहे, न ई को जवाबी कार्रवाई कई आहे जंहिंमें को पुलिस एहलकार ज़ख़्मी बि थियो हुजे? इहो कीअं थी सघियो आहे?
मूं ताईं निसार साहब जो अच्छा, फिदा मुस्तोई साहब, निसार साहब इहो पुछनि पिया त जेके फुटेजिस ज़ाहिर थिया आहिनि, पुलिस पारां जेके फ़ोटू ज़ाहिर कया विया आहिनि, हथियार जेके आहिनि उहे जदीद हथियार उन्हनि वटि हुआ, एंटी एयरक्राफ्ट गन्स हुयूं उन्हनि वटि, ऐं ॿिया जदीद जेके हथियार हुआ उहो उन्हनि वटि हुआ। छा उन्हनि फायरिंग न कई? छा उन्हनि मुक़ाबले में पुलिस जॾहिं उते ऑपरेशन कयो, छा उन्हनि तरफ़ां मज़ाहिमत न कई वई? माना तव्हांजे हिसाब सां, निसार साहब जे हिसाब सां कोई बि मुक़ाबिलो तेसीं ताईं मुक़ाबिलो न आहे जेसीं ताईं को पुलिस ऑफिसर या को पुलिस वारो कोई शहीद न थिए। न, बिल्कुलु बि न। हींअर ताईं ॾिसो न, हींअर ताईं बॉडीज़ असां रिकवर कयूं आहिनि, दाड़ियल जेके मुआ आहिनि मुक़ाबले उहे पिया आहिनि। बाक़ी ही छो न मुओ, पोइ हू छो न मुओ, पोइ हेॾां गोली भला असरु छो कोन पियो, इहे मुंहिंजो ख़्यालु आहे ज़रूरी ॻाल्हियूं ऐं अहमियत वारियूं ॻाल्हियूं न आहिनि। ही न मुओ, पोइ हू न मुओ, पोइ निसार साहब सीनियर माण्हू आहे, सो दाड़ियल मुआ आहिनि, उहे दाड़ियल जंहिंजे मथां हेडमानी हुई, उहे दाड़ियल जेके इलाइक़े ऐं अवाम जे लाइ वॾो आज़ार रहिया आहिनि ऐं हींअर खां न घणे वक़्त खां मुंहिंजो ख़्यालु आहे क्रेडिट इहो आहे त उहे दाड़ियल मुआ आहिनि ऐं उहे दाड़ियल जेके पंहिंजे मंतक़ी अंजाम ते पहुता आहिनि। ऐं हिकिड़ो वॾो गैंग हुयो दाड़ियलनि जो जेको हींअर तबाह बर्बाद थी चुको आहे। सही। अच्छा, फिदा साहब, इलाइक़ो छा हिन वक़्तु मुकमल तौर पुलिस जे कंट्रोल हेठि आहे? इलाइक़ो क्लियर करार ॾिनो वियो आहे? इलाइक़े खे हिन वक़्तु क्लियर कयो वियो? छाकाणि त हिन वक़्तु बि इहे ख़बरूं साम्हूं अचनि पियूं त उते धाड़ियलनि जा कुझु टोला अञा बि मौजूदु आहिनि, छाकाणि त पुलिस उते पिकटूं बि क़ाइमु कयूं, जंहिं दौरान पुलिस खे मज़ाहिमत जो जेको मुंहुं आहे उहो ॾियणो पवंदो आहे। पुलिस खे नुक़सान बि थींदो आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, ऐं धाड़ियल जेके आहिनि उहे अग़वा जूं वारदातूं बि कंदा आहिनि। इन में हिकिड़ी ॻाल्हि खे सम्झणु घुरिजे त हीउ कचे वारो इलाइक़ो को 1 किलोमीटर या 2 किलोमीटर में कोन आहे। हीउ कचे वारो इलाइक़ो या थिक फॉरेस्ट जेको शुरू थो थिए उहो असांजे घोटकी खां वठी हिन पासे ॾांहुं सखर वारे रेंज वारे पासे ॾांहुं घोटकी आहे, हुन पासे ॾांहुं कश्मोर आहे, पोइ तव्हां वरी अचो सखर वारे पासे ॾांहुं सखर डिस्ट्रिक्ट आहे, साम्हूं वरी शिकारपुर आहे, वरी हेठि अचो त हेॾां ख़ैरपुर डिस्ट्रिक्ट आहे, हुनजे अॻियां लाड़काणो आहे दरिया जे, यानी 3 ज़िला दरिया जे हिन भर आहिनि, 3 ज़िला हुन भर आहिनि। इहो पूरो इलाइक़ो अफेक्टेड आहे। इन पूरे इलाइक़े में पॉकेट्स आहिनि। हाणे इहो पॉकेट जिते राति ऑपरेशन थियो आहे इहो पॉकेट हींअर क्लियर आहे। बाक़ी मां चवां त पूरो जो पूरो इहो 2700 स्क्वायर किलोमीटर क्लियर थियो इहो कोन्हे। दाड़ियल ॿियनि हंधनि ते बि आहिनि ऐं इहे दाड़ियल जी तरफ़ां हल्कियूं फुल्कियूं कार्रवाई ॿियनि हंधनि ते थियनि थियूं। हीउ पॉकेट जिते ऑपरेशन थियो आहे इहो हींअर सिक्योर आहे ऐं इहो क्लियर आहे। सही। फिदा साहब, जीअं किंगरी वारे कचे वारे इलाइक़े में हिते ऑपरेशन कयो वियो, घोटकी जे कचे वारे हवाले सां बि ॿुधाइजो, ऐं गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो त तंगवाणी जे कचे में पिणु ॾोहारे वारदातूं जेके आहिनि उहे थींदियूं आहिनि। छा हिन वक़्तु पुलिस जी स्ट्रेटजी इहा आहे त कचा जेके आहिनि उहे ॾोहारियुनि खां ख़ाली कराया वञनि, ऐं छा घोटकी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि ऑपरेशन थींदो धाड़ियलनि जे ख़िलाफ़? जेकर तव्हांखे थोरो यादि हुजे त पहिरियों जॾहिं घोटकी में 2 महीना पहिरीं ऑपरेशन असां शुरू कयोसीं त मूं अर्ज़ु कयो त असां फेज़ वाइज़ ऑपरेशन हिन दफ़े कयो आहे ऐं ऑपरेशन सिर्फ़ु हिकिड़ो डिस्ट्रिक्ट न कंदो, गॾिजी करे डिस्ट्रिक्ट्स कंदा, लेकिन फेज़ वाइज़ थींदो, पॉकेट वाइज़ थींदो। जिते जिते असां महसूसु कंदासीं त हिते असांखे कामयाबी मिली सघे थी, गॾियल ऐं जॉइंट ऑपरेशन उते कबो। ऐं ही हिकिड़ी सीरीज़ ऑफ ऑपरेशन आहे, वन गो में हिकु धक सां सभु जो सभु ख़तमु न थी वेंदा। ही पॉकेट वाइज़ ऑपरेशन आहे ऐं इनशाला उमेद था कयूं ईंदड़ जेके चंद ॾींहं आहिनि उन्हनि मंझि वरी ॿियो पॉकेट इनशाला क्लियर कबो ऐं आहिस्ते आहिस्ते करे इहे जेके पॉकेट्स बणिजी चुका आहिनि धाड़ियलनि जा, मूं अर्ज़ु कयो न त 6 ज़िलनि ते स्प्रेड आहे पूरो कचो, एट अ टाइम पूरे कचे ते ऑपरेशन नथो थी सघे, त ही स्ट्रेटेजी हिन दफ़े असांजी चेंज आहे। जी सही। अच्छा, फिदा साहब, इहो ॿुधाइजो त ॻड़ी तेगो वारो इलाइक़ो पुलिस लाइ नोगो एरिया छो बणियल आहे? छाकाणि त उते ऑपरेशन थींदो आहे पर का ख़ासि पुलिस खे कामयाबी नाहे मिलंदी। सही था चओ, हिन खां कोई इनकार नाहे त उन जा कुझु अहिड़ा आहिनि जिते असांखे वधीक फोकस जी ज़रूरत आहे ऐं वधीक फोर्सफुल ऑपरेशन, बहितर स्ट्रेटेजी ऐं जॉइंट स्ट्रेटेजी सां असांखे हुते करण जी ज़रूरत आहे, जेको असां प्लान कयूं था ऐं इनशाला उहो थींदो हुते ऑपरेशन। सही। बाक़ी असां चऊं त ॻड़ी तेगो में नथा करे सघूं फॉर एग्ज़ाम्पल, ऐं ॿिए हंधि किथे बि न कयूं छो जो त इहे फेज़ वाइज़ ऑपरेशन आहे। ॻड़ी तेगो जो फेज़ ईंदो उते बि इनशाला ऑपरेशन असां कंदासीं। जी सही, वॾी महिरबानी फिदा साहब टाइम ॾियण जे लाइ। निसार साहब, अवां लाइन ते मौजूदु आहियो? हेलो निसार, आवाज़ अचे पियो तव्हांखे? हा हा, आवाज़ तव्हांजो अचे थो?
मुंहिंजो आवाज़ अचे थो तव्हांखे? निसार DIG फिदा मुस्तफ़ी साहब जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी उनजो इहो चवणु आहे त जेको तंगवाणी वारो कचो आहे यानी जेको गड़ी तेगो वारो इलाइक़ो आहे उते अव्हांजी ॻाल्हि सही आहे त उते पुलिस खे नुक़सानु ज़रूरु थींदो आहे छाकाणि त उतां जी स्ट्रेटजी हाणे असां चेंज करणु वञूं पिया। जी ॾिसो कचो जेको आहे उहो तमामु ॾुखियो इलाइक़ो आहे। उहो केतिरो बि कचो हुजे घोटके खां शुरू थिए थो कंदकोट ऐं खैरपुर त तमामु ॾुखियो इलाइक़ो आहे ऐं इन जे करे तव्हांखे यादि हूंदो त जेको कचे जे इलाइक़े में कंदकोट कश्मीर जी पुलिस शिकारपुर जी पुलिस केतिरो ई जानी नुक़सानु करण खां पोइ जेको आहे वापसि आई आहे। मुनीर मिसराणी जा वीडियोज़ धाड़ियल जेको मुनीर मिसराणी आहे उनजा साम्हूं आहिनि त उन बख़्तरबंद गाॾियुनि खे बि नुक़सानु पहुचायो जंहिंखां पोइ जेको आहे उन्हनि बुलेट प्रूफ जेके आहिनि न बख़्तरबंद गाॾियूं ठारायूं शिकारपुर पुलिस ऐं अॻूणो DIG इरफान बलोच उन चयो त असां जेको आहे जिते पाकिस्तान आर्मी जा हथियार खणंदा आहिनि असां उतां जेको आहे इहे बुलेट प्रूफ बख़्तरबंद गाॾियूं घुरायूं आहिनि। त ख़ुदि इहो वॾो हिकिड़ो मुझारो आहे त हिकिड़े कचे में नथी वञी सघे पुलिस ॿिए कचे में आसानीअ सां वञी सघे थी ऐं हिकिड़ा ख़तरनाक धाड़ियल नथा मरनि ॿिया धाड़ियल आसानीअ सां मरी था वञनि। ख़ुदि इहो मुझारो आहे जेके मुंहिंजो ख़्यालु आहे DIG साहिबु असां वारे सवाल ते थोरो उहो ॻाल्हि खे गोल करे वियो त इहो ॾिसो त जेसि ताईं जेको आहे पुलिस हलकार शहीद नथो थिए त छा उहो ऑपरेशन न आहे? बिल्कुलु ऑपरेशन आहे पर सवाल इहो आहे त एॾी आसानीअ सां ऐं एॾो तकड़ में 7 धाड़ियल जेके आहिनि उहे बि ख़तरनाक जिन जे मथां 10-10 लख इनाम हुजे उनजी इन्वेस्टिगेशन ज़रूर थियणु घुरिजे ऐं जेके फैक्ट्स आहिनि धाड़ियल मरणु घुरिजनि इहा त हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे समाज जो नसूर पर इहो बि क्लियर थियणु घुरिजे त उहे मारिया पिया आहिनि। सही इरफान अवां ॿुधाइजो छा हिकु धाड़ियल जी अञा ताईं सुञाणप नाहे थी सघी छा? हिन वक़्तु जेके 6 धाड़ियल मारिजी विया हुआ उन्हनि मां 5 ॼणनि जी त सुञाणप थी वई आहे पर हिकु धाड़ियल जी हिन वक़्त ताईं सुञाणप नाहे थी सघी। जॾहिं त बरादी जेतो जेको कचे वारो इलाइक़ो जिते असां मौजूदु आहियूं थाणे ते उते जेको आहे हितां लाश मुंतक़िल कया विया पीरकोट। हिन वक़्तु उन्हनि जो लाशनि जो जेको आहे उहो पोस्टमार्टम जारी आहे ऐं हिन वक़्तु लाश जी जेकी सुञाणप करण जे लाइ पुलिस मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेके आहे उहो पंहिंजो पीर जो ॻोठु अस्पताल तलब कयो आहे त जीअं उन्हनि जी सुञाणप थी सघे। जेको हिकु ॼणो जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे जॾहिं त जेकी धाड़ियल मारिजी विया आहिनि उन खां पोइ कचे वारे इलाइक़े में वॾो ख़ौफ़ ऐं हिरास पकड़ियल आहे ऐं पुलिस जी दावा आहे त इहो कचे वारो इलाइक़ो हिन वक़्तु धाड़ियलनि खां क्लियर करायो वियो आहे। जी ठीकु आहे वॾी महिरबानी इरफान पुलपोटो अपडेट करण जे लाइ। निसार कोकर साहब अवां जी बि वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ। नाज़रीन मूंखे ॿुधाइनि पिया किंगरी जे कच्चे वारे इलाइक़े में अॼु लाड़काणो ऐं खैरपुर पुलिस तरफ़ां ऑपरेशन कयो वियो। 6 धाड़ियल जेके आहिनि इन ऑपरेशन दौरान मारिया विया आहिनि। मारिजी वियल धाड़ियलनि में इक़बाल नारेचो, पठान उर्फ पट्टू नारेचो, रब नवाज़, अरबाब फहद नारेचो ऐं वहीद रिंद शामिल आहिनि। जॾहिं त ऑपरेशन दौरान पुलिस धाड़ियलनि जे 20 खां वधीक ठिकाणनि खे ॿाहिरि साड़े छॾियो। ॻरा हथियार जेके आहिनि उहे पिणु पुलिस खे मिलिया आहिनि। कच्चे में धाड़ियलनि जो घेरो अञा ताईं बरक़रार आहे। बाक़ी इहा ख़बर ॾियो पिया मारिजी वियल जेके धाड़ियल आहिनि उन्हनि जा लाश पुलिस हवाले कया विया आहिनि, पुलिस जी तहवील में आहिनि ऐं हिन वक़्तु सुञाणप वारो अमल जारी आहे छाकाणि त हिकु धाड़ियल जी सुञाणप अञा ताईं नाहे थी सघी। होॾां धाड़ियल इक़बाल ऐं पठान नारेचो ते 10-10 लख रुपया इनाम रखियल हो। लाश बिरादी जतोई थाणे ते हिन वक़्तु मुंतक़िल कया विया आहिनि। ऐं नाज़रीन इन्ही सां गॾु हिन वक़्तु जो बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। हिते वठंदासीं शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं हेडलाइन सां गॾु। अवां ॾिसंदा रहो।